वाह वाह सोने नबी जी सोनी हदीस किथों किताबे तोरे तवा वाह वाह सुभान अल्लाह हजरत साहिब नबी करीम जो सहाबिया पर असल में नसरानी हो ईसाई हो फरमाए तो मुझो वालिद वफात करे हो मुझो बाबो वफात करे हो मां यतीम थी विस लाचार थी विस अमर मोजी आई मुझो चाचो मुखे इंजील मुझो जो चाचो वडो हो वो इंजील जो आलिम भी हो तौरात जो आलिम भी हो वो मुखे उन इंजील पढ़ायो छा पढ़ाई इंजील ॾाढे गला छा इंजील पढ़ाई मां भी इंजील जो आलिम थी वियुसि हिकु दफ़े छा थियो हज़रत सैयदना साल तो फरमाए मुझो चाचो ॿार हलियो वियो सुभान अल्लाह फिरन जे लाइ हलियो वियो हज़रत सैयदना साल रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए त चाचे जो किताब इंजील जो पियो हो मूं इंजील जो किताब खयो खोलींदे ॾिठुमि त हिकिड़ा 4 वर्का जेके पाण में खोर सां मिलियल हा सुभान अल्लाह छा सां मिलियल हा खोर सां मिलियल हा ऐं हिकिड़ो पनो आहे हिन जो पंहिंजो वज़न आहे पर हे असां 4 कंदासीं 5 कंदासीं ते थुल्हो थी पवंदो ईअं आहे या न हां सही आहे हज़रत साहिब चवे त मां हुन कागज़ खे ॾिठो हुन पने खे ॾिठो त थुल्हो हुयो पर हुन में खोर लॻियल हुई हज़रत सैयदना साहिब तो फरमाए आसे आसे मुंहुं खोर न थी सदिको विराज करो उन विराज पढ़ा त इंजील में छा लिखियल आहे जेको मुंहिंजे चाचे लिकाए बंदि करे रखियो आहे मां पढ़ा त सही हिन में आहे छा हज़रत साहिब तो चवे फक़रअतु हत्ता मिन रब्बी वर्का सदिको सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़दे हीअं वखा किताब जा वर्क खुली पिया मूं पढ़ियो त अमर त कसाफ़ नवाही न मर्रत बिही मूंखे महसूस थियो त ही सुफ़ो ॿिनि सुफ़नि खां घणो खुलो आहे सुभान अल्लाह सुभान वदन वारो थुल्हो नज़र कयोसीं हां सही पोइ खोलियो जॾहिं खोर लही वई खुली पियो ॾिठुमि त हुन में लिखियो पियो फवजदतु फ़ीहा नात मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में मदीने वाले साईं जी नात लिखियल हुई सुभान अल्लाह सही बोल साहब ये ना सुभान अल्लाह फवजदतु फ़ीहा नात मुहम्मदिन इंजील वारो आलिम जे वटि पढ़े चाचे वटि पढ़ियो हज़रत साहिब तो कहे माई पन्नो जो खोलियो त फवजदतु फ़ीहा नात मुहम्मदिन उन में मुझे सूरे नबी जी नात लिखियल हुई सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह छा लिखियल हुई नात लिखलाई नात लिखलाई पोइ चवे थो त मां पढ़ंदो वियुसि उन में महबूब जूं तारीफ़ूं पियो चए सुभान अल्लाह सिफ़त बि अचे छा लिखियल हो इन्नहु ला तवीलुन वला कसीरुन सुभान अल्लाह चवे थो त महबूब करीम जो कद मुबारक न डिघो हो न नंढो हो पूरो दरमियानो महबूब जो कद मुबारक हो अबियद सुनी सूरत वारो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह के किताब में लिखियल आहे नसरानी जे किताब में दूसरा जी ईसाई जे किताब में लिखियल आहे कंहिंजी तारीफ़ मदीने वाले कायनात जे रसूल जी जो सुभान अल्लाह हाय हा रबद फयरकैना बिन जुल्फन वारो सुभान बैन कदफीह खातन नबूवा ऐं बिन्ही कुलन में महबूब जे बिन्ही कुलन जे विच में महबूब करीम जी महरे नबूवत हूंदी व यहलुस शात यरकबुल हिमार कॾहिं महबूब उठ ते सवार थींदा कॾहिं गदह ते सवार थींदा सुभान अल्लाह हे मिलाद को बड़े महबूब जी हां सही के हजरत साहिब के जे किताब मां इंजील जे किताब मां महबूब जो मिलाद को बड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह भैया है मुशात ऐं कॾहिं कॾहिं महबूब बकरियूं चाहींदो हो सदिको वयल बिसल कमीस मरफूह ऐं महबूब थुल्हा थुल्हा कपड़ा ठाहे करे पाईंदा सुभान अल्लाह वहुआ मिन ज़ुर्रियती इस्माइल
नाले जो सुभान अल्लाह सजी एड्रेस लिखाए छड़ी है वरी को चवे तयो कसरल एहतिबाह पोकले करे महबूब वेदा तटगो मिलाई ये शेष महबूब कहीं वेदा हां वो जा सही है महबूब कहीं सुभान अल्लाह वेदा महबूब जो खसलतो आई आदतो ईसाई तो पंजे किताब इंजील में लिखे चवे तो वहुवा मिन ज़ुर्रियती इस्माइल हज़रत इस्माइल जे खानदान वा हज़रत इस्माइल जे ज़ुर्रियत ना होंदो इस्महु अहमद जे जो नालो अहमद होंदो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जी पर देखिए कि मुझे चाचो आयो मुझे किताब चाचो आयो किताब की बंद के तो मुझे चाचे के कुछ न मा पढ़ियो थी सच बुधा जी हाओ छा पढ़ दई जी हिन में निकला फवजत फीहा नाती मोहम्मद ना पंजे दिल रसूल हबीब जी नात पढ़ी सरकार जी नात पढ़ी कम फकाला इन्नहु लम यात बार हजरत सैयद तो देवे मुंह जो लगे जो तो मां सुने नबी जी नात पढ़िया तो हो पंजे घर मां निको हलियो यो वरी जिंदगी भर घर में मोटियो ही कोन समझी वियो त हे मुस्तफा जो सचो भोला बाबू वजो सच्चो गुलामा हल्ला गुलामा ओ अगर जे गरीब आयो वडा कुछ नसीब आयो असां जे रसूल जहिड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयो ओ वॾा खुश नसीब आयो सुभान अल्लाह ओ भली आया मोहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार कुल खयाई वठी पंहिंजे बाग में है कया धन धनार धनका ओ नवाज़ी अची धनका किना हाल असांजा कयो के कबूल अगर जे गरीब आयो ओ वॾा खुश नसीब आयो सुभान अल्लाह सुभान है इसम आयशत तस अहमद मोहम्मद ज़मीन ते रखिया रब मिठे जनाला अरबी अमीन ते है अदब कर त ए पुछण नहीं हट आ सदी को है अदब कर त ए